गुरु अर्जन देव महाराज नाम न जपींदा हुया छा? गुरु अर्जन देव महाराज नाम जपींदा हुया न साईं, कि न जपींदा हुया? पोइ उन्हनि ते तकलीफ़ूं छो आयूं? पर चवण बाणी अंदरि छा था चवनि? 4 पदार्थ जेको मांगे साध जना की सेवा लागे, जेको अपना दुख मिटावे हर हर नाम हृदय सद गावे। जेके नाम जपनि था उन ते दुख न ईंदो आहे। पोइ गुरु अर्जन देव महाराज खे दुख छो आयो? दुख सुख संसार जो इहे ॿई पासा आहिनि, ज़रूरु अचणो ईंदी आहे। सदा न दुख रहणो आहे न सुख रहणो आहे। पर उन दुख में गुरु अर्जन देव छा था चवनि? तेरा भाणा मीठा लागे नाम पदार्थ नानक मांगे, शुक्र गुज़ारी परमात्मा कमाइण सां इंसान में सहारो सहन शक्ति अची थी वञे। ॿियो को परमात्मा कमाइण सां कोई 4 अखि कुल थींदो, 8 ॿाहूं थी वेंदियूं, या दरवेशनि खे 4 अखियूं आहिनि या 8 ॿाहूं आहिनि, उन्हनि खे उहो आनंद मां शांति मिली आहे जेका ॿियनि खे प्यारनि था, आनंद वठाइनि था। चओ शेख शादी वॾो शाइर थी गुज़रियो आहे। पोइ निमाज़ पढ़ी जीअं ॿाहिरि निकिरे थो, हिन जी पेरनि ते बि नज़र पई कि मुंहिंजो हेॾो नालो शेख शादी जंहिंजा मुंहिंजा शाइर थियल आहिनि, अला साईं मूंखे तूं पेरनि उघारो कयो आहे, जुती बि न ॾिनी थी। चओसि जीअं जो बेशुकुर थियण लॻो त अञा ॿाहिरि निकिरे त हिकिड़े वीचारे खे 2 पेर कोन हुया। चओसि हथ खणी रब खे चए थो, मुंहिंजा रब शुकुर आहे, जुती न ॾिनी त न ॾिनी थी, पर रब मूंखे पेर त ॾिनासीं न। हिते इंसान खे शुक्र गुज़ारी अची वञे थी। साईं हरदास राम गोदरी वारा घनश्याम जेके चवंदा आहिनि, बोल गोदरी वारा। साईं सतराम दास जा सेवक हुया। पढ़ियल त कोन हुया, पर हुनजी कमाई वॾी थी वई आहे। हिकिड़े दफ़े जीअं दरबार में वेठा हुया, हिकिड़ो सेवक अगरबत्तियूं खणी करे गुरु बाबा दया कजांइ, गुरु बाबा दया कजांइ, मथे अखियूं लॻियूं पियूं आहिनि। चओसि सभु तॾहिं पई जो विचारे कोई चांहि पी, कोप बसी रखियो, लत जो लॻी वञो, अखियूं त मथे वधि, लत ॾे कोप बसी भॼी पियो। त साईं हरदास राम चए थो, अरे गुरु बाबा तोखे छा कंदो कयां? चलो गुरु बाबा दया कयो, गुरु बाबा दया कयो, हेठि निहार साईं खे न विसार। चओसि कहिड़ा न 2 टपा सिखिया भरिया आहिनि। चओसि कोई विद्वान को काशी पढ़ियल कोन हो साईं हरदास राम, पर उन्हनि में नाम जो रंग हुयो, जंहिंजे करे उनजी वचन वचन हिकु अखर में बि वॾो महत्व रखियल हुयो। चओसि चए तूं जो अगरबत्तियूं भरे दया कर साधन जो कोप बसी बणी छॾे, हेठि त निहार को कड़ा पता रखियो आहे, थाली रखी आहे, को कोप बसी रखियो आहे, साधन जो कोप बसी बणी छॾे। उते माफ़ी तो वठे, संत चवनि था हेठि निहार साईं खे न विसार। अरे जेकी तोखे मालिक ॾिनो आहे, इन खां तोखे वधीक ग़रीब बि पिया आहिनि, जेकॾहिं को दुख बि अची वियो आहे तोखे वधीक दुखी पिया आहिनि। चओसि तंहिं करे तूं हेठि निहार, ग़रीब ने निहारींदे, दुखी ने निहारींदे त तोखे उहा शुक्र गुज़ारी मालिक जी अखियूं। अहिड़ा बि जीव आहिनि जिन खे अखियूं कोन, अहिड़ा जीव आहिनि जिन खे हथ ई कोन्हनि। अहिड़ा जीव आहिनि जेके वीचारा ॿुधी नथा सघनि। असां सत्संग त ॿुधूं था, इहा वॾी कृपा न। चओ